चांडो की धीअ, मां त पिणे जे इंतजार में पई जागा। वो अचे तो उनके मानी दिया, पोइ वञी आराम कयां। पर तू छो पई जागी? तू वञी आराम कर। अम्मा मूंखे निंड कान थी अचे। ज़हन अजीब किस्म जी बेचैनी कश्मकश में फातिल आहे। का ख़बर ना आहे त सुभाणे छा थिए। सरदार तरफां का जबरदस्ती कई वई त तव्हांखे बचाइण जी उम्मीद बि त कान अथव न अम्मा। चांडो की धीअ, असीं त हीणा बेहथियार माण्हू आहियूं, असां करे बि छा था सघूं? एडी बेवसी ऐं लाचारी ॾेखारण जी ज़रूरत न आहे अम्मी। असांखे बुखिया न आहियूं ऐं खान बहादुर वारनि जा मोहताज न आहियूं। अल्लाह असांखे सभु कुछ त ॾिनो आहे। पंहिंजी ज़मीनूं आहिनि, बैंक बैलेंस आहे, सभु कुछ त आहे अम्मा असां वटि। ॾिस न धीअ, पैसो त शहर जे दुकानदार सेठनि वटि बि हूंदो आहे, पर खान बहादुर जहिड़े भोतार सां केर अड़े करे ॻाल्हाए त ॾेखारे। इंसान जी असल ताक़त त पंहिंजा माण्हू हूंदा आहिनि। पैसो त हथनि जी मेर आहे। मम्मी खबरदार, जेको आई ते बीरो। मसे माया मला तव्हांजो पुटु। मला अदा मुझे बच्चे, मुझे मला ले जाओ। ॾाढा मजरूम जो दोस्त ऐं दोस्तनि जा ॾिनल ॾंभ छुटंदा न आहिनि। चिबड़ खाना ये मजनू तुंहिंजो दोस्त हो त पोइ तोखे धोखो छो ॾिनई? ॾाढा हिन सवाल जो जवाब मूंखे अॼु ॾींहं ताईं मिली न सघियो आहे। मजने कयो छा हो? ख़बर थी छा थियो ये जो नौरोज खान जे भाउ खे क़त्ल करण खां पोइ मां फरार थी वियुसि ऐं इहो मजनू हो जंहिंसां मां हमेशा राब्ते में रहंदो हुउसि। हिकु दफ़े छा थियो जो देत ख़बर चिबड़ काने तू जो रात मूं वटि आहे तोखे भला ईंदे कंहिं ॾिठो त कोन? केरु ॾिसंदो मूंखे? हिकु त आधी राति गुग हूंदा ई कंहिं कुते बिले जी मूं ते नज़र ई कान पई। अता तोखे कान्हे ख़बर हे जेके सरदार जा कुता आहिनि न इहे घटियुनि में राति जो नूस नूस कंदा था वतन। नज़र खां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध यार, मुंहिंजे अचण सां तोखे का तकलीफ़ पहुती आहे या तुंहिंजे अंदर में को खौफ आहे? मिड़ई ख़ैर आहे यार, मिड़ई ख़ैर आहे। मां हींअर ई वापसि वञा न, को मसइलो ई कोन्हे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।